पीपुल्स पार्टी है उन इन जे कलम जे लेख सां ऐं पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो आम आवाम ते पहुचायो आहे ऐं आवाम उथी करे वक़्त जे हाकमनि खे जेको आहे भॼण ते मजबूर कयो आहे ऐं जमहूरियत खे पाकिस्तान में बहाल करायो आहे। हाणे बि हक़ीक़ी माना में बिलावल साहब जी हक़ीक़ी जमहूरियत ट्रू स्पिरिट में जेका जमहूरियत हुअणु घुरिजे उनजे लाइ जदोजहद थी रही आहे। हाणे जेका मौजूदा जमहूरियत आहे उहा सभिनी खे ख़बर आहे का कठपुतली वेठा आहिनि ऐं जंहिंखे असीं ताबेदार बि चई सघूं था, जंहिंखे जेको इशारो मिलंदो आहे उहो कंदा आहिनि ऐं इवन एतिरे क़दुरु जो हुननि कई भेरे सिंध गवर्नमेंट ते जेको आहे उन्हनि हमलो करण जी कोशिशि कई आहे ऐं न सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट ते बल्कि उन्हनि त सिंध धरती ते हमलो करण जी कोशिशि कई आहे ऐं उनमें जेकॾहिं तव्हां असांजा जेके आइलैंड्स आहिनि उनजे हवाले सां तव्हां ॾिसी वठो उन्हनि जा छा इक़दामात हुआ ऐं हाणे वरी उन साॻी पंहिंजी कठपुतली गवर्नमेंट खे कंटिन्यू करण जे लाइ जेको इलेक्शन कमीशन सां उन्हनि जो जहिड़ो हली रहियो आहे ऐं जिते हू प्लान करे रहिया आहिनि त असां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खणी अचूं ऐं उन मशीन खे मैनिपुलेट करे पंहिंजी मर्ज़ी जा रिज़ल्ट वठी हिकु दफ़ो वरी पंहिंजी मर्ज़ी जी गवर्नमेंट खणी अचूं ऐं जेका जमहूरी गवर्नमेंट न हुजे, अवाम जी गवर्नमेंट न हुजे, अवाम खां चूंडियल गवर्नमेंट न हुजे, जंहिंजे लाइ हू कोशिशि कनि पिया। उन सभिनी में वरी बि जेके जमहूरी क़ुवतूं आहिनि ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनजे लाइ जदोजहद करे रही आहे। असांखे कल्ह बि साफ़ी दोस्तनि जी ज़रूरत हुई ऐं असांखे अॼु बि साफ़ी दोस्तनि जी ज़रूरत आहे ऐं इन जमहूरी दौर खे बहाल करण जे लाइ हमेशह तव्हांजी असांखे ज़रूरत पवंदी रहंदी। असीं तव्हां सभिनी जा वरी बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं जीअं तव्हां कुझु मसइला बि रखिया साम्हूं, ऐं DC साहब खे गुज़ारिश कंदुसि तो हाँ DC साहब अभी तो डिस्ट्रिक्ट काउंसिल में कुछ पैसे दिए हैं, अगर आप उसमें से अगर कुछ हिस्सा थोड़ा बहुत आप रखें और बैठे उसमें आप थोड़ा बहुत हिस्सा रखें इन साथी दोस्तों के लिए भी, ताकि इनके छोटे मोटे जो काम है, कोई रेनोवेशन है, कोई मसले हैं तो वो भी इनके सीधे हो सके। और मैं मेरे जो नुमाइंदे बैठे हैं मेहरबानी करे कालिया साहब तव्हां जमाली साहब जी जो संगत आहे तव्हां महिरबानी करे इन्हनि दोस्तनि जूं जेके समझी चाहींदा आहिनि थी करे असांजो इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि सईद गनी साहब आहिनि ऐं उन्हनि जो इंफॉर्मेशन में सुठो कमु रहियो आहे ऐं उहे सम्झनि बि था छो त उन्हनि जो स्टाफनि सां तमामु घणो रिलेशन बि रहियो आहे, तालुक़ बि रहियो आहे। असां उन्हनि वटि वञी करे तव्हांजा मसइला खणी वेंदासीं ऐं पूरी कोशिशि कंदासीं तव्हांजा मसइला हल थी सघनि। तव्हां सभिनी ॻाल्हियुनि जी वॾी महिरबानी। आज दोशरो बेरोज प्रेस कलम आमद पर बड़ी खुशी हुई और इंशाअल्लाह उनको ये यकीन दिलाते हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा आज़ाद ताकत की जद्दोजहद में आपके साथ खड़े रहे हैं। और गवर्नमेंट आयो सीएम ताईं पहुचायो, मथे ताईं पहुचायो त जीअं नौशरो फिरोज़ प्रेस क्लब सां गॾु ॿिए जेके ज़िलनि वारा प्रेस क्लब आहिनि उन्हनि खे पंहिंजो हिसो, पंहिंजो शेयर मिले, छाकाणि त हीअ जेके प्रेस क्लब आहिनि ही गवर्नमेंट